थी वियो। सभु हलिया वियासीं हुते इलेक्शन जे हवाले सां। सभु सॼी सिंध हुते इकठी थी। 100 जे लॻभॻि ब्रांचूं जिन पार्टिसिपेट कयो। तक़रीबन असां जेको सोचियोसीं त 90 ब्रांचूं पार्टिसिपेट कनि पियूं इलेक्शन जे अंदरि। 90 ब्रांचनि मां 2 उहिदेदार वोट कास्ट कंदा आहिनि। हर ब्रांच जो हिकिड़ो सदर ॿियो जनरल सेक्रेटरी, उनजी इलेक्शन थींदी आहे हीअ। अलहमदिल्ला इलेक्शन सॼो ॾींहुं हली, सुबुह जो 9 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं। राति जो 2 पिया थियनि, उनखां पोइ रिज़ल्ट आयो। अलहमदिल्ला पहिरियों रिज़ल्ट फीमेल जो कढियो जमी अदी। अलहमदिल्ला 112 वोट खणी कामयाब थी। असां अदीअ सां मुलाक़ात थी उते। सच ॿुधो त मां अदी सां रोई वेठुमि ख़ुशीअ में। अदी बि रोई वेही रही। इज़त जो मसइलो आहे साईं। 3 साल हिकिड़ो माण्हू किथे वञी कमु करे थो पियो। सलाम आहे सिंध जे दोस्तनि खे जिन असांखे इज़त ॾिनी, मान बख़्शियो। हालांकि असांखे एॾो पीरियड न थियो आहे सिगा वञण जो, साल न थिया आहिनि असांखे जो सिगा में असां सॼी ज़िंदगी गुज़ारी हुजीसीं। पर थोरे 2-3 सालनि जे अंदरि जेका सिक मोहबत तालुक़ु थी वियो आहे असांजो शिकारपुर ब्रांच जो सॼे सूबे सां, अहिड़ो नियाज़ निवड़तारो थी वियो आहे जो सभिनी सां असांजी नियाज़बंदी हूंदी आहे। छॾी आयासीं, सोचियोसीं त हाणे अदीअ जो प्रोग्राम कयूं। तॾहिं सभिनी दोस्तनि खे अॼु तकलीफ़ ॾिनी आहे। ऐं पंहिंजे तरफ़ां अव्हां जे तरफ़ां अदीअ खे मुबारकबाद ॾियां थो पियो। अलाह साईं अदीअ खे हमेशह ख़ुशि रखंदो। छो जो CC जो उमेदवार जी अलाह ताला जी हैसियत कई आहे। मरकज़ जो नुमाइंदो आहे जेको कमु करे पियो हिकिड़े पंहिंजे हैसियत सां। उनखां सवाइ ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां साईं मंज़ूर हुजण साहिब जो, असांजी सेक्रेटरी हेल्थ जा पंहिंजो एजुकेशन जा सेक्रेटरी आहिनि मरकज़ जा। साईं जी वॾी महिरबानी जो असांखे एॾो इज़त ॾिनो, ऑनर ॾिनो जो असांजे प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। अलाह ताला साईं खे हमेशह ख़ुशि रखंदो। साईं जंहिंजी राइश कुंभ में आहे, खैरपुर डिस्ट्रिक्ट में। साईं असांजो दावतनामो पढ़ियो, उहो अॼु राब्तो कयईं, चई मां इंशाअल्लाह वञी प्रोग्राम अचां थो। असांजो ॾाढी साईं दिलि ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो तव्हां असांजे प्रोग्राम में अचो था। असांजो नंढो प्रोग्राम आहे हिकिड़ो, सभु दोस्त अचनि था सिगा जा। तव्हां ईंदो त असांजे लाइ अलहमदिल्ला ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। त साईं जी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में शरीक थिया। वॾी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे हमेशह साईं ख़ुशि रखंदो। असल में सिगा जो वाकई हिकिड़ो जेकॾहिं असीं थोरो घणो हालांकि टाइम जी बि आहे त असां दोस्त बि 2-3 ॻाल्हाईंदा। कुझु ॻाल्हाईंदो इहो ज़रूरु हलूं त शिकारपुर खे जेकॾहिं सिगा खे सघ विधी आहे त उहो साईं रफ़ीक साहिब विधी। त गुज़िरियल टेन्यूर खां वठी सिगा जो नालो हलणु शुरू थियो ऐं दोस्त असांजे अचणु शुरू थिया। हीअ हिकिड़ी रज़ाकाराना जेको आहे तंज़ीम आहे, रज़ाकार जी हैसियत सां कमु करिणो आहे। पोइ मजबूरन करे कॾहिं असां कंहिंखे कुझु कंदा आहियूं त पोइ क्वेश्चन्स जेको आहे उन मां जेके नेगेटिव वारा ईंदा आहिनि त पोइ हितां मिलंदो छा, मिलंदो इहो जेको अलाह ॾींदो। हिते ख़िदमत करणी आहे, उन ख़िदमत जे जज़्बे सां हिते सभु वेठा आहियूं। ऐं वाकई इहा ई शइ आहे त असांजे हिन में तक़रीबन नौजवान असांखे इन ब्रांच में जेको आहे घटि आहिनि मेंबर। सो साईं वाकई इहा ॻाल्हि करे चुको आहे त जेकॾहिं तव्हां मेंबर्स असां कयूं, असांजूं नंढियूं वधड़ियूं फीमेल असांजी घटि आहिनि। छो जो रज़ाकाराना जेकी हैसियत थिए थी त हुन में कमकारी थियनि था, पोइ इहे सभु शयूं जेका थियनि पियूं। गुलनि जो तोहफ़ो पेश करो साईं मुमताज़ सूरत। साईं गुलाम अली गुल साहब जॾहिं गुज़ारिश कंदुसि त अली फोटो वोटो कढो। स्टेज ते वेठा सभई मान वारा दोस्त ऐं पंडाल जे अंदरि जेके बि दोस्त वेठा आहिनि सभिनी खे ख़ुशूसन हिन वक़्तु मां मैडम खे मुबारकबाद ॾींदुमि जिन जे मान में ऐं शान में हिन वक़्तु हिन सां इकठा थिया आहियूं। असांजे हिते अचण वेहण जो मक़सदु इहो ई आहे त अल्लाह पाक हर माण्हूअ खां मुख़्तलिफ़ दौर जे अंदरि मुख़्तलिफ़ कम वरिता आहिनि। मैडम जी जेका सॼी ज़िंदगी गुज़री आहे उहा एजुकेशन सां गुज़री आहे। मैडम जी रिटायरमेंट जे वक़्तु बि मैडम को महिरबानी कई, घुरायो हुअईं त वियासीं असां। उन वक़्तु बि असां इहो ई महसूसु कयोसीं जेको उनजो स्टाफ मेंबर हुया
इवन उन्हनि जा स्टूडेंट्स, उन्हनि जा टीचर्स जेके बि हुया, उन्हनि सभिनी जे अखियुनि में हक़ीक़त इहा त दिलि सां लुड़क बि हुआ, ख़ुशी बि हुई त मैडम जी जेका ज़िंदगी गुज़री आहे उहा सॼी माना एजुकेशन जे हवाले सां पूरी ज़िंदगी ख़िदमत कंदे गुज़री आहे। ऐं उन खां बाद में जॾहिं रिटायरमेंट खां बाद में इहे ॻाल्हि थी हुई मैडम सां, त मैडम मूंखे इहा ॻाल्हि कई त मां सिगा जी मेंबर बि आहियां, मुंहिंजो इंटेंशन आहे त इनशाला मां मथे वेंदुसि। त उन वक़्तु बि मां चयो मैडम खे अलाह कंदो, इनशाला अलाह सां मूंखे कामयाबी नसीब फरमाईंदो। ऐं अलहमदुलिल्लाह अलाह पाक ईअं ई कयो, अलाह पाक मैडम खे इज़त ॾिनी। असल में इन्हनि जी इहा जेका इज़त आहे उहा असांजी इज़त आहे, शिकारपुर वारनि जी इज़त आहे। जेकॾहिं असांजो कोई बि माण्हू वञी कंहिं बि शहर जे अंदरि कोई बि इज़त माणे थो त हक़ीक़त में इहा शिकारपुर जे करे ई आहे, शिकारपुर खे न चइजी। साईं, सभ खां पहिरियां त असां पंहिंजी अदी भेण खे मुबारकबाद था ॾियूं। जहिड़े नमूने साईं रफ़ीक अहमद ॿुधायो, इलेक्शन जो हिकिड़ो सिलसिलो हुयो ऐं उन सिलसिले में जहिड़े तरीक़े सां कामयाबी थी आहे, मां सम्झां थो त इहा का नंढड़ी कामयाबी कोन्हे। ऐं इहा कामयाबी असांजी शिकारपुर जी कामयाबी आहे, असां सभिनी जी कामयाबी आहे। ऐं उन में वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा ई आहे त वरी शिकारपुर जी हिकु न्याणी जेको आहे त कामयाबु थी हिन मनसब ते आई आहे। सच त तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। अदीअ जन ऐं साईं रफ़ीक अहमद जन प्रेस क्लब आया हुआ कुझु ॾींहं अॻु में असांखे मुबारक ॾियणु, या तमामु वॾी महिरबानी कयूं असां ते। उते बि असां इहा ई ॻाल्हि कईसीं अदीअ जे हवाले सां। उहा ई ॻाल्हि मां कुझु वर्जाव कंदुसि। आपा सफ़िया ख़ान जी जेका ज़िंदगी गुज़री आहे, मूंखां वधीक जेके हिते सीनियर वेठा आहिनि, जे एजुकेशन जे हवाले सां जेकी दोस्त रहिया आहिनि उन्हनि खे वधीक ॼाण आहे। पर असां जेको ॾिठोसीं त आपा जी जेका बि ज़िंदगी गुज़री आहे उहा जिदोजहद में ई गुज़री आहे। ऐं शहर जे भलाई ऐं बहितरीअ लाइ बिलख़ुसूस एजुकेशन जे हवाले सां उन जिदोजहद में पाण पुराणो साईं जन ॻाल्हि कई त मां पुराणो बि असां खां बि अॻु में जा साईं जन मेंबर हुया, पर हू साईं चए थो मां मतिलबु ज़रूरु ॻाल्हाईंदुमि स्टेज ते। त मां हिन वक़्तु जेको हू पाण अनाउंसमेंट कंदो साईं जन, साईं ज़फ़र अली अलवी साहिब जिन खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे जेका आहे अचनि। मतिलबु ग्रेजुएट एसोसिएशन जेके असां सिंधीअ में सिगा करदा चऊं, इहो इन जो बुनियादु 75 वारो साईं रफ़ीक अहमद साहिब जो बहितर आहे, इहो वाक़ई आहे। इन खां बाद में त मां शुरूआत में ई सॼे दोस्तनि खे सिगा जो दोस्त थी ॿ शिफ्टनि में त जेको असांखो थी सघियो इहो थींदो आहे। को कमी पेशी बि थींदी आहे, असांजी बि थी आहे। रफ़ीक साहिबु हिन में उन टाइम एम्बुलेंस हुई, एम्बुलेंस मूंखे हैंड ओवर कई वई ऐं ज़ाती हुन ते उनजी मरमत कराए हिकु ॾीआ ऐं ॿियो हाजाणनि में क्लिनिक हूंदी जेके असां बाक़ाइदे मां फंक्शन में आंदो। उहो पोइ ईअं आहे त तव्हां ते रखियोसीं या मां पाण ते रखियो, पर जीअं त तलकात वधीक बुनियाद ते मां ईअं बि चवां त हेल्थ वारनि सां बि असांजो वास्तो, छो जो मां उते डिस्ट्रिक्ट कमेटी मेंबर बि हुयुसि उन टाइम, डिस्ट्रिक्ट हेल्थ कमेटी शिकारपुर। उन्हनि खां बि मां सपोर्ट वरिती, ख़ासि करे मेडिसन जी। ऐं इहे बाक़ाइदे असां हिकिड़ो हफ़्तो असां हाजाणनि में वेंदा हुआसीं, उन एम्बुलेंस ते ठारायोसीं, टकरूं करीसीं ऐं उहो बि सरंदी वारो हिकिड़ो हुनखे सिर्फ़ु मां फ़ोन कयो त उन सॼी इंतहाई क़ाबिल एहतराम असांजा भाउर जेके शिकारपुर जी क्रीम जंहिंखे चइजे, जेके मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखनि था ऐं हिकु हीरो जो रोल अदा कनि था। इंतहाई क़ाबिल एहतराम असांजो मंजूर उॾियण साहब, सेक्रेटरी एजुकेशन, जंहिंजा लख थोरा, जेको एतिरो परे खां कहीं असांजे शिकारपुर जे शहर आया, जिन पंहिंजूं निसातियूं पंहिंजे साथियुनि जे हवाले सां बि ॿुधायूं। ऐं उहे अहिड़े, हालांकि अॼुकल्ह जे दौर में थोरो ॿाहिरि निकिरण जे लाइ तमामु घणी सोचण खां पोइ माण्हू किथे वञी सघे थो। ऐं
मूंखे जंहिं शख़्सियत जे लाइ लफ़्ज़ न आहिनि जेके मां पंहिंजो पीउ चवां ऐं पंहिंजो भाउ चवां, छो जो जॾहिं सिंध जी इलेक्शन में उन्हनि माण्हुनि मूंखे कोन ॾिठो आहे, या दादा साहिबु जॾहिं उन्हनि सां फ़ोन ते या फेस टू फेस ॾिसनि पिया त हू सम्झनि पिया त असांजूं अॼु पंहिंजो हिकिड़ी सनम छोकिरी आहे ऐं खटी साहिबा हिकिड़ी छोकिरी आहे त उहे यंग आहिनि, त हू सम्झनि पिया त शायदि दादा जन मुंहिंजा पीउ आहिनि। त ऐं जहिड़े प्यार ऐं बाबूअ सां ही हुते पैगाम ॾियनि पिया त हुननि चयो त हा दी तव्हांजे बाबा जो बि फ़ोन आयो हुयो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हिन सॼे खेत्र में, हिन सॼे सिलसिले में दादा आयो साहिब जन जो इंतिहाई हिकिड़ो बहितरीनु मतिलबु हिकिड़ो किरदारु हुननि जो जेको पंहिंजो आहे। पर मां सम्झां थी त मुंहिंजे कामयाबी में अदा जा बि तमामु घणा जेके रिसोर्सिस शामिलु हुया ऐं असांजे सिंध जे सभिनी भाउरनि जी मां इंतिहाई थोराइती आहियां जिन असां मूं नाचीस खे इहो शरफ़ बख़्शियो। जॾहिं मुंहिंजो इंट्रैक्शन थियो साथियुनि सां, सो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में तमामु मोतबर क़िस्म जा भाउर मौजूदु आहिनि। उनजो अंदाज़ो जॾहिं प्रोग्रामनि में वेंदा आहियूं त थींदो आहे। ऐं जीअं चवंदा आहिनि त सॻा जा साथी सभु घर जा भाती, त वाक़ई जेकॾहिं तव्हां बग़ैर कंहिं एड्रेस वठण जे बि जेकॾहिं निकिरी पओ कंहिं शहर में ऐं कंहिं साथी जो नालो खणो त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो हिते केरु रहे थो, त मां सम्झां थी हिकिड़े पके किले वांगुरु हिकिड़ो जेको आहे शेल्टर असांजा उहे ॿाहिरि बणिजनि था। छो जो जॾहिं मूं पंहिंजे क़यादत जे परमिशन सां, सो जो मां पहिरीं फर्स्ट CAC जी मीटिंग जॾहिं अटेंड कई, उनखां पोइ जॾहिं वापसी थी वाया लाड़काणो, त मां इहो ई सोचियो ऐं पंहिंजे मर्कज़ सां बि राब्तो कयो। पहिरियों त पंहिंजे मोतबर ऐं मोज़िज़ भाउ अलाए ॾिनो दायो साहिब जन सां चयो, उन्हनि खां बि मशवरो कयो। ऐं जीअं त उॾियण साहिब जन सेक्रेटरी एजुकेशन आहिनि, त मां सम्झो त मुंहिंजा TO आर्ट्स छा आहिनि ऐं थी सघे थो मां ईअं ई वञा ऐं उनखां पोइ केसि ताईं मां उनखे यानी परमिशन वठणु तमामु ज़रूरी सम्झो। सो जॾहिं मूं हुते मर्कज़ में ॻाल्हि कई त हुननि मूंखे इजाज़त बि ॾिनी, छो जो हीअ अहिड़ा बहितरीनु साथी, छो जो तनज़ीम ई अहिड़ी आहे त जॾहिं असांखे रिप्लेस थियणो आहे सो उन्हनि मूंखे चयो त अदी असांखे ॾाढी ख़ुशी थींदी, बल्कि उन्हनि फ़ोनियूं करे छॾियूं त जेके इन विच में रोशन तारा स्कूल अचनि था उहे तव्हां विज़िट कंदा वञो। ऐं जॾहिं मूं सेवण जो रोशन तारा स्कूल विज़िट कयो त यकीन कयो तमामु घणी ख़ुशी थी त सिंध असांजी धरती में ही वाहिद अहिड़ो अम्ब्रेला, ही वाहिद अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे असां पंहिंजे बचड़नि जी सहायता करे सघूं था। ऐं जिथे उन दौर में जिथे हिकिड़ो अमीर माण्हू त पंहिंजी सुठी एजुकेशन लाइ जेको टू नेशन थ्योरी वारो हिकिड़ो कॉन्सेप्ट ऐं उनखां पोइ जेको अमीर जो ॿारु आहे उहो इलीट क्लास जो ॿारु आहे उहो त कंहिं सुठी जॻह ते पढ़ी सघे थो, पर को ग़रीब जो ॿारु जे सुठे इदारे में नथो पढ़ी सघे त उते रोशन तारा स्कूल बि गवर्नमेंट जा बि उते स्कूल आहिनि जेके पंहिंजो किरदारु इदारा अदा कनि था, पर हीअ बि हिकिड़ो इदारो आहे जेको इन असांजे बचड़नि खे अॻिते आणण में, क़ौम खे संवारण में, जीअं नसुल आहे हिकिड़ो शेर पढ़ियो त जो मुल्क संवारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम संवारे जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो क़ौम संवारे उहो जीअंदो रहंदो। त वाहिद बेसिक टूल ऑफ डेवलपमेंट जेको आहे उहो हिकिड़ो असांजो एजुकेशन वाहिद रीढ़ जी हॾी आहे। जीअं चाइना वारा चवनि था त कंहिं बि क़ौम खे तबाह करणो हुजे त उन लाइ न ढाल खणो न तलवार खणो, उन जी एजुकेशन तबाह कयो त उहा क़ौम तबाह थी वेंदी। सो वाहिद हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जंहिंजो हिन वक़्त ताईं कंहिं बि क़तलनि जो फ़ैसिलो कंहिं तलवार या कुहाड़ीअ सां न थियो आहे, पर डायलॉग सां थियो आहे। जॾहिं असां पंहिंजी हिस्ट्री में वञूं था, पास्ट में वञूं था, त सर सैयद अहमद जॾहिं इहो नज़रियो ॾिनो त भई इंग्लिश ॻाल्हाइणु सिखो, त माण्हू अंग्रेज़ी खां नफ़रत पई कई, त हुननि इन जे करे ॾिनो त लोह खे लोह कटींदो आहे। जॾहिं तव्हां उन दुश्मन सां अटको था त उन जी सघ बि रखो। जीअं टीपू सुल्तान जे लाइ चयो वञे थो त जे गिदड़ जे मार्के ते वञो था त शींहं जे मार्के ते सामान खणो। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते, तालीम जे प्लेटफॉर्म ते मुख़्तलिफ़ इदारनि सां जेको आहे मास्टर ट्रेनर जे तौर ते पाण निभायो ऐं मर्दनि सां कुलो कुले में मिलाए इहो अहसासु ॾियारियो त जेके असांजूं नियाणियूं आहिनि उहे बि समाज जे भलाईअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो। उन खां पोइ आउं जस्तो ॾियां साईं